वरी पुछे तो छाजी तकलीफ़? इन जो मतलब तो मुंहिंजी तकलीफ़ ते तोखे का भी तकलीफ़ न थींदी। छो न थींदी? त पोइ तुंहिंजी तकलीफ़ ते मूंखे तकलीफ़ न थींदी त ॿियो मां ख़ुशि थींदसि? पर हाणे त मां ठीक थी वियो आहियां। हाँ, थैंक्स गॉड। तारा हिकु ॻाल्हि चवां? हाँ चो। अॼु तूं ॾाढी प्यारी थी लॻी। रुगो अॼु में न? छो न, अॻु पर अॼु कुझु वधीक। पर मूंखे त तूं हमेशह ईअं ई नज़र आयो आहीं, न कॾहिं घटि न कॾहिं वधीक। मूंखे तूं सदाईं तमामु तमामु घणो प्यारो लॻंदो आहीं। पर इहा ॻाल्हि चवण जी त न हूंदी आहे न, इहा त सम्झण ऐं महसूसु करण जी हूंदी आहे। वाकई तूं सही थी चईं।